पंहिंजी सिंगर फ़ाइज़ा अली। जीअं त मां पंहिंजे प्यारे परस्तारनि खे ॿुधाइणु चाहियां थी त मुंहिंजो न्यू एल्बम मुस्कान एंटरप्राइज़िस में अची रहियो आहे, जंहिंमें तमामु बहितरीनु हिकु सॉन्ग असां रखियो आहे आसिफ़ अली बुघे साहब जो, जेको मूंखे बि पसंदि आहे ऐं तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि ईंदो। जीअं त असांजे परस्तारनि खे इंतज़ारु हुयो एल्बम जो, सो मां पंहिंजे प्यारे परस्तारनि खे ॿुधाइणु चाहियां थी त म्यूज़िक ऐं मुंहिंजा कुझु प्रोग्राम हुया, उन जी वजह सां लेट थी वई। इंशाअल्लाह असां ॿी डेट ते वेंदासीं। अदा हाकिम बि असां सां गॾु हूंदो, कराची वेंदासीं ऐं इंशाअल्लाह रिकॉर्डिंग थींदी। परदेस छॾे आ यार मताम मरी न वञा, परदेस छॾे आ यार मताम मरी न वञा, आया दिल पर तो खाधार, आया दिल पर तो खाधार मताम मरी न वञा, परदेस छॾे आ यार मताम मरी न वञा, आसिफ़ तोखे सारियां थी मां बुघिया नीर बहारियां थी मां, नाहे दिल खे कोई करार, नाहे दिल खे कोई करार मताम मरी न वञा, परदेस छॾे आ यार मताम मरी न वञा। अस्सलाम वालेकुम यारी मदद जे दाऊं आहियां मुंहिंजी पंहिंजी सिंगर फ़ाइज़ा अली। जीअं त मुंहिंजो मुस्कान एंटरप्राइज़िस में न्यू एल्बम अची रहियो आहे ऐं जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि हाकिम अली चन्ना साहब, ऐं हींअर माशाअल्लाह तव्हांखे मां ॾाढो सुठो सॉन्ग ॿुधायो जेको असांखे बि पसंदि हुयो ऐं तव्हांखे बि ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं मां पंहिंजे प्यारे परस्तारनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थी त हिन एल्बम जी तमामु जल्द रिकॉर्डिंग थींदी ऐं 20 डेट जो असां वेंदासीं कराची